नारेल जो पाणी हर हंधि सवलाई सां मिली वेंदो आहे, पर छा उहो असांजे जिस्म लाइ फ़ाइदेमंद बि आहे? जी हा, तिबी माहिरनि जो चवणु आहे त नारेल जो पाणी सिहत लाइ फ़ाइदेमंद ऐं उहो पीअणु घुरिजे। माहिरनि मूजिबि नारेल जे पाणी में कैलोरीज़ ऐं कार्बोहाइड्रेट्स जी मिक़दार घटि हूंदी आहे, जॾहिं त मिनरल्स जहिड़ोकि पोटेशियम, सोडियम ऐं मैग्नीशियम मौजूद हूंदा आहिनि। उहे मिनरल जिस्म में पाणी जी खोट ख़तम कंदा आहिनि, ख़ासि तौर जिस्म मां पघर ख़ारिज थियण सबबि पैदा थींदड़ खोट खे। शुरूआती तहक़ीक़ सां इशारो मिले थो त हाई ब्लड प्रेशर जा मुतासिर माण्हू जेकॾहिं नारेल जो पाणी इस्तेमाल करे त ब्लड प्रेशर जी सतह में घटिताई अची सघे थी, पर दवाऊं इस्तेमाल कंदड़ मरीज़ खे डॉक्टर सां सलाह मशवरे खां पोइ नारेल जो पाणी पीअणु घुरिजे। नारेल जे पाणी में 24% पाणी हूंदो आहे, जॾहिं त सणभ ऐं कोलेस्ट्रॉल मौजूद नाहे हूंदो। माहिरनि मूजिबि नारेल जो पाणी पीअंदे बस उहो ख़्याल रखिजे त उन में लूण जो वाधारो न कजे। गुर्दे में पथरी जो मर्ज़ आम आहे ऐं मुनासिब मिक़दार में पाणी पीअण सां उन खां बचाव बि मुमकिन आहे। हिक तहक़ीक़ मूजिबि नारेल जो पाणी जिस्म मां पोटेशियम ऐं क्लोराइड ख़ारिज करण जे अमल खे वधाईंदो आहे, जंहिं सां गुर्दे में पथरी जो ख़तरो घटिजी वेंदो आहे। नारेल जो पाणी जरासीमनि जो बि ख़ात्मो कंदो आहे, जंहिं सां जिल्द पिणु साफ़ थिए थी। माहिरनि जो ख़्याल आहे त नारेल जो पाणी मुतवाज़िन ग़िज़ा जो हिस्सो थी सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk